खीरे खाइण खां पोइ तुर्त पाणी पीअण तव्हांजे मादे लाइ ख़तरनाक साबित थी सघे थो। ही तव्हांजे मेटाबॉलिज़म खे पिणु मुतासिर करे सघे थो। इन करे खीरो खाइण बैदि पाणी पीअण सां बदहज़मी ऐं उल्टी या दस्तनि जो ख़तरो पिणु पैदा थी सघे थो। इन सां गॾोगॾु खीरे में मौजूदु ग़िज़ाई जुज़ा पिणु पंहिंजा असर विञाए वेहंदा आहिनि। जीअं त खीरो देर सां हज़म थींदड़ खुराक आहे, इन करे इहो खाइण खां तुर्त पोइ पाणी पीअण सिहत लाइ हानिकार आहे। खीरो खाई पाणी पीअण सां जेके नुक़सान थियनि था, अचो त उन्हनि ते नज़र विझूं। खीरो खाइण जेतिरो फ़ाइदेमंद आहे, उन खां पोइ पाणी पीअण ओतिरो ई हानिकार आहे, जेको बदहज़मी जो सबबु बणिजी सघे थो। खीरे खां पोइ पाणी पीअण गैस, पेट जे सूर ऐं वकड़नि जो सबबु बणिजी सघे थो, छाकाणि त खीरे में मौजूदु फाइबर पाणी सां गॾु मिली आंतनि खे तकलीफ़ रसाईंदा आहिनि। ही हाज़मे वारे निज़ाम खे फौरी तौरु मुतासिर कंदो आहे। ॿियो इहो त खीरे में मौजूदु ग़िज़ाई शयूं जिस्म में जज़ब नाहिनि थी सघंदियूं, तंहिं करे इन जा फ़ाइदा हासिल नथा करे सघजनि। खाधे खे हज़म करण लाइ जंहिं pH लेवल जी घुर्ज हूंदी आहे, फौरी पाणी पीअण सां उहा लेवल मुतासिर थी सघे थी, जंहिं करे खुराक हज़म नाहे थी सघंदी। खीरो दस्त ऐं उल्टी जो कारण बणिजी सघे थो, जंहिं करे तव्हां डिहाइड्रेशन जो शिकार थी सघो था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk